وأصحابه أجمعين أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تحسبن الله غافلا عما يعمل الظالمون إنما يؤخرهم ليوم تشخص فيه الأبصار مهطعين مقنعي رؤوسهم لا يرتد إليهم طرفهم وأفئدتهم هواء صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझे प्यारा दोस्तों भाइयों मुहर्रम पाक जो महीनों हर साल ईंदो आहे ऐं गुज़री वेंदो आहे पर हर कलमे पढ़ण वारे खे हिकु सबक सेखारे वेंदो आहे वक्त वारा उहे जेके उन सबक के समझन था ऐं उन सबक ते अमल पैरा थियनि था। अल्लाह जे पाक कलाम जा जेकी आयतूं सगुरियूं मूं तव्हां जे साम्हूं तिलावत कयूं आहिनि उन मुबारक आयतुन के अंदर अल्लाह ताला को सबक हर मुसलमान के याद दियारियो अल्लाह जो फरमाना वला तहसबन्नल्लाह गाफिलन अम्मा यअमलु ज़ालिमून तव्हां इहो गुमान हरगिज़ न कयो त ज़ालिम जेकी कम कनि था अल्लाह को उन्हनि खां गाफ़िल आहे ज़ालिमनि जे किरदार खां ज़ालिमनि जे प्रकारनि खां ज़ालिमनि जे अफ़आलनि खां अल्लाह गाफ़िल न आहे समझी गा जालिम जो कुछ कन था अल्लाह उन्हनि खां गाफ़िल न आहे इन्नमा युअखिरुहुम अल्लाह तो सिर्फ उन्हनि खे मोहलत थो ॾिए ज़ालिमनि खे मोहलत थो ॾिए ज़ालिमनि खे डिघी नसी थो ॾिए लियौमिन तशख़सु फ़ीहिल अबसार उन ॾींहं ताईं मोहलत थो ॾिए जंहिं ॾींहं में अखियूं ख़ौफ़ जे करे फाटी पवंदियूं उन ॾींहं क़यामत वारे ॾींहं जे लाइ रब ज़ालिमनि खे ॾिख रस थो ॾिए मोहलत थो ॾिए उहो ॾियारो ईंदो जंहिंमें ज़ालिमनि जूं अखियूं फाटी पवंदियूं मुहतिईन मुक़निई रूसिहिम उन ॾियारे ते पंहिंजा काटा मथे करे ऐं महशर जे मैदान ॾे डोड़ंदा
भजंदा ला यरतद इलैहिम तरफहुम, इन हाल में जो उहे पंहिंजूं अखियूं छिंभे बि न सघंदा। व अफ़इदतुहुम हवा, ऐं उन्हनि जूं दिलियूं बदहवास बणजी चुकियूं हूंदियूं। उहो हैबतनाक ॾिहाड़ो, उहो हिसाब किताब जो ॾिहाड़ो, उहो ज़ालिमनि जे अंजाम जो ॾिहाड़ो, ज़ालिमनि जे सज़ा जो ॾिहाड़ो जल्द अचण वारो आहे। जंहिं ॾिहाड़े ते जेॾी महिल अल्लाह जे अज़ाब खे ॾिसंदा त उन्हनि जूं अखियूं फाटी पवंदियूं। उहे बदहवास बणजी वेंदा, उहे घाटा मथे करे बदहवास थी टोड़ंदा, ऐं उन्हनि जी मंज़िल जहन्नम जी बाहि में हूंदी। उन्हनि जो ठिकाणो अल्लाह जे कहर, रब जे नंबर ऐं अल्लाह जे नाराज़गी वारी जाइ जहन्नम में हूंदी। दुनिया जा चंद ॾींहं अल्लाह उन्हनि खे मोहलत ॾींदो आहे। दुनिया जूं चंद घड़ियूं ज़िंदगी वारियूं रब ज़ालिमनि खे डिघी रसी ॾींदो आहे। इहो अल्लाह जो दस्तूर आहे, अल्लाह जो कानून आहे त ज़ालिमनि खे रब चाहे त कड़े खड़े उन ई जाइ ते जेॾी महिल ज़ुल्म कनि था ओॾी महिल पकड़ करे त रब मर्ज़ी वारो आहे। पर अल्लाह जो कानून ईअं न आहे। ॿुध सुजाॻ आहियो, ज़ालिम ज़ुल्म करे, अल्लाह चाहे उन खे ओॾी महिल ई पकड़े अज़ाब करे, ओॾी महिल उन ते पत्थर वसाए, ओॾी महिल उनखे ज़मीन में गरक करे, ओॾी महिल उनजी शकिल बदिलाए छॾे, ओॾी महिल उनजे मथां पंहिंजे कहर जो विच फिराए। रब मर्ज़ी वारो आहे। रब सज़ा ॾियणु चाहे त ओॾी महिल ई सज़ा ॾेई सघे थो, पर रब जो कानून ईअं न आहे, रब जो दस्तूर ईअं न आहे। रब ज़ालिमनि खे डिघी रसी ॾींदो आहे। पिया ज़ुल्म कंदा, पिया ॾाढ ॾेखारींदा, पिया पंहिंजी कुवत ॾेखारींदा, सम्झंदा त आहियूं ई असां, सम्झंदा असांखे केरु चवण वारो न आहे, सम्झंदा असां खां को पुछण वारो न आहे, जीअं वणे तीअं कयूं। इहा अल्लाह ताला जल शानो जो दस्तूर आहे त ज़ालिमनि खे रब डिघ रस ॾींदो। इहो उन दौर खां वठी जॾहिं को इंसानियत पैदा थी आहे न, इंसान ज़ात खे जॾहिं खां वठी रब पैदा कयो आहे, उन वक़्त खां वठी अॼोके ॾींहं ताईं ऐं क़यामत ताईं इहो रब जो दस्तूर आहे। हर क़ौम में, हर कबीले में रब जो इहो कानून रहियो आहे त ज़ालिमनि खे रब मोहलत ॾींदो आहे। जेकॾहिं माण्हुनि जे ज़ुल्मनि जे करे अल्लाह ताला जल्दी गिरफ़्त करे त दुनिया में को बि ज़ालिम हीअं कंध मथे करे हली न सघे। पर जेकॾहिं ज़ुल्म जे करे अल्लाह ताला गिरफ़्त करे त ज़मीन ते साओ तीलो न ॼमी सघे, को जानवर न हली सघे, ज़मीन ते ओभर उभरी न सघे। इंसान जेतिरा ज़ुल्म कनि था अल्लाह उन्हनि जी जल्दी सज़ा ॾिए त ज़मीन तबाह बर्बाद वेरान थी वञे ऐं ज़ालिमनि जा नस्ल तबाह बर्बाद थी वञनि। पर अल्लाह ताला ज़ालिमनि खे दुनिया में डिघी रसी ॾींदो आहे ऐं उन्हनि जे फ़ैसिले जे लाइ रब क़यामत जो ॾिहाड़ो मुक़ररु कयो। दुनिया में रब यज़ीद खे बि मोहलत ॾिनी, इब्न ज़ियाद खे बि मोहलत ॾिनी। दुनिया में रब शमिर खे बि मोहलत ॾिनी। दुनिया में अल्लाह तबारक व तआला
उमर बिन साद के भी मोहलत ॾिनी, अबू जेल के भी मोहलत ॾिनी, अबू लहब के भी मोहलत ॾिनी, फिरौन के भी मोहलत ॾिनी, नमरूद के भी मोहलत ॾिनी। वॾा वॾा ज़ालिम, वॾा वॾा जाबिर, वॾा वॾा सरकश, अल्लाह ताला उन्हनि खे उन्हनि जे हाल ते छॾे ॾिनो। उहे ज़ुल्म कंदा रहिया। उन्हनि सम्झो त असांखे केरु चवण वारो नाहे। अल्लाह तो फरमाए त वला तहसबन्नल्लाह गाफिलन अम्मा यामलु ज़ालिमून। ए इंसानो, ए मुसलमानो, ए कुरान खे मञण वारो, तव्हां इहो गुमान न कजो त अल्लाह ताला इन्हनि जे किरदार खां रब को गाफ़िल आहे। रब खे इन्हनि जी ख़बर कोन्हे जेकी इन्हनि जा किरदार आहिनि, जेकी इन्हनि जा किरदार आहिनि, जेकी इन्हनि जूं ज़ालिमाना कारवायूं आहिनि। केर बि उन्हनि खे चए नथो। हू ज़ुल्म जी बाज़ार गरम रखनि था, पर उन्हनि खां केरु पुछण वारो नाहे, केरु चवण वारो नाहे। तव्हां ईअं न सम्झो त मां अल्लाह बाबी सरकार बि को उन्हनि खां गाफ़िल आहियां। मां रब त उन्हनि खे सिर्फ़ कुझु ॾींहंनि जी मोहलत ॾिनी। ॿुधो तव्हां ॻाल्हि सम्झी आहे? अल्लाह जो कानून तव्हां सम्झो आहे? करबला जे मैदान में जेको सान्हो थियो न, इंसानियत जी तारीख़ जो सभ खां वॾो सान्हो हुयो। ज़ुल्म थिया, ज़ालिमनि ज़ुल्म कया, पर अहिड़ो ज़ुल्म जेको करबला में थियो, न अॻु थियो न पोइ। उहो घराणो जेको अल्लाह जे महबूब जो पाक घराणो, उहो घराणो जंहिंजे घर में जिब्रील भी मोकल का सवादा कर यो घराणो हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम जी ज़ुर्रियत हुई। अबुल अंबिया हजरत इब्राहीम जो घराणो हो। यो घराणो हजरत इस्माईल जो घराणो हो। यो घराणो काबे जे मुइम्मार, काबे जे तामीर करण वारे इब्राहीम खलील जा बच्चा हुआ। वो घराणो हुयो जंहिंजे बारे में अल्लाह जे नबी हजरत इब्राहीम दुआ पे घुरी, जंहिंजे लाइ अल्लाह पंहिंजे रहमत जा दरवाजा खोले छॾिया हुआ। जंहिं घराणे के सारी इंसान ज़ात जे सभिनी घराणनि जी सरदारी मिली। महबूब मोहम्मद करीम जो घराणो। हिन घराणे जो वॾो केरु हुयो? मिठो मोहम्मद करीम, जेको नबीअनि जो सरदार। हिन घराणे जो वॾो हज़रत अली हुयो, जेको सारे अरब जो सरदार। हिन घराणे जी वॾड़ी खातून जन्नत हुई, जेका सारी दुनिया जे औरतुनि जी सरदार। इमाम हुसैन जी अम्मा खातून जन्नत हुई। हिन जो अबो मौला अली हुयो। हिन जी नानी सैयदा खदीजतुल कुबरा। इमाम हुसैन जो घराणो उहो हुयो जेको पूरे अरब ऐं अजम में सभिनी खां वधीक इज़त वारो, अज़मत वारो, शान वारो, मक़ाम वारो, दर्जे वारो घराणो। हिन घराणे खे अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू आसमाननि में भी रोशन कयो हो तो ज़मीन में भी रोशन कयो। उन घराणे खे ख़त लिखी कूफे घुरायो वियो, दावत ॾेई घुरायो वियो।
मुर्शिद आहीं, असांजो भगवान आहीं, असांजो सरदार आहीं, असां तुंहिंजा गुलाम आहियूं, असां तुंहिंजे मथां सिर जान फिदा करण वारा आहियूं, ख़त लिखी घुरायूं। पूरे ध्यान कयो। तव्हां मूंखे मुंहिंजा मुरीद बि सॾाइनि था, मुंहिंजा साईं चवंदासीं दिलबर थी असांजो मुर्शिद आहे। मूंखे तव्हां ख़त लिखी घुरायो, ख़त लिखो, न्यापा मोकिलियो, कागज़ मोकिलियो, साईं मुर्शिद हली आहे, असांजा बच्चा, असांजो घर, असां सभु तुंहिंजे लाइ हाज़िर आहियूं, असांजो सिर बि तो कुर्बान आहे। ऐं मां जेॾी महिल तव्हां वटि तव्हांजे तॾे ते अचां त तव्हां तलवारूं कढी मुंहिंजे लाइ, उन वक़्त में ॿुधायो त मुंहिंजी दिलि ते छा गुज़रंदो। ऐं मां जंहिंजो बच्चो आहियां, मुंहिंजो मुर्शिद, मुंहिंजो बाबू महबूब आहे, अलाह जो कामिल वली आहे, उन जे दिलि ते छा गुज़रंदो त मुंहिंजे बच्चे खे दावत ॾेई घुराए वरी उन सां अहिड़ो ज़ुल्म था कनि। थोरो दिलि ते हथु रखो, पंहिंजे यान ते हथु रखो, मिसाल ते बुआ ॻाल्हि खे सम्झाइण जो। जेॾी महिल हज़रत इमाम हुसैन खे ख़त लिखी कूफे घुरायो वियो, ऐं पाण पंहिंजे वञण खां अॻु में पंहिंजे सौट इमाम मुस्लिम खे मोकिलियो, भला ही ॾिसो त ही ख़त लिखण वारा सचा आहिनि कूड़ा आहिनि, पहिरीं हिननि खे ॾिसूं त सही, आज़माए त ॾिसूं। इमाम मुस्लिम जेॾी महिल आयो त 80,000 माण्हुनि बेअत कई, साईं असांजो सिर्फ़ु हाज़िर आहे इमाम हुसैन में, 80,000 माण्हू। वरी जेॾी महिल कूफे जो गवर्नर मटियो, ज़ालिम इब्न ज़ियाद कूफे जो गवर्नर थियो, तो उहे 80,000 न मंझां बाक़ी 30,000 बचा। इमाम मुस्लिम जेॾी महिल सिजल ते जी निमाज़ पढ़ाई त 30,000 न मंझां सिर्फ़ु 30 माण्हू बचा। जेॾी महिल सलाम वरायूं त उहे 30 न मंझां 3 बचा। जेॾी महिल कूफे जी गली में राति जे ऊंदाही में मां मुस्लिम हलण लॻा त उहे 3 बि ऊंदाही जो आसरो वठी उहे 3 ॼणा भॼा। मोहम्मद करीम जो बच्चो कूफे में हिकिड़ो तनहा रही। अहिड़ो ज़ुल्म तारीख़ में किथे न आहे। इमाम मुस्लिम लिखियो त 80,000 माण्हू बेअत थी चुका आहिनि, तव्हां अचो। इमाम हुसैन मदीनो छॾे मके आयो, मको छॾे कूफे ॾे निकितो, ऐं बिहाड़ा हुया जो दुनिया जा माण्हू एराम ॿधी लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक पढ़ंदा हज जे लाइ मके में अचनि पिया। इमाम हुसैन मके खे छॾे कूफे ॾे वञे। ऐं जेॾी महिल मैदान करबला में पहुता उहे सादा कूफी हुया जन इमाम हुसैन के ख़त लिखिया हुया। हज़रत इमाम हुसैन ॾिठो थी सादा माण्हू सुञाणे पियो न। इमाम हुसैन घणो ज़मानो कूफे में रहियो हुयो, छो त हज़रत अली जी जेका बादशाहत हुई न, हज़रत अली जेका हुकूमत हलाई उनजो दारुल खिलाफत कूफो हुयो। इमाम हसन इमाम हुसैन कूफे में वॾो ज़मानो रहिया हुया। भई मातली में मां रहां थो, मातली में मां 5 साल 10 साल रहां थो, मां पंहिंजे पाड़े वारा माण्हू सुञाणंदुसि कोन सुञाणंदुसि। ही फलाणो आहे, ही फलाणो आहे, ही फलाणो आहे, ही सिंधी आहे, ही मुहाजिर आहे, ही कश्मीरी आहे, हे फलाणो मां सुञाणंदुसि कोन सुञाणंदुसि। ऐं उन्हनि जेॾी महिल ख़त लिखिया त इमाम हुसैन सुञाणे पियो थी फलाणे ही फलाणे ही फलाणे ख़त लिखियो आहे। ही सुलेमान बिन सुरत ख़ुदाई आहे, ही बजार बिन अबजर आहे, ही फलाणो आहे, ही फलाणो आहे। उन्हनि सभिनी खे पाण इमाम हुसैन सुञाणनि पिया जन ख़त लिखिया। वरी जेॾी महिल मैदान करबला में बीठा त ॾिठो त उहे साॻा माण्हू तलवारूं खणी बीठा। उहे साॻा माण्हू पाण नाला वठी उन्हनि खे सॼे ओ फलाणा नाला वठी उन्हनि खे पुकारियो त तव्हां मूंखे ख़त लिखी घुरायो आहे, वरी तव्हां मूंसां ज़ुल्म था कयो,
तव्हां मूंसां बेवफ़ाई था कयो। उहे चवण लॻा त ए हुसैन असां को बि ख़त न लिखियो आहे। इन जो मक़सदु छा थियो? इमाम हुसैन जेको चवे थो जो कूड़ थो न, असां ख़त न लिखियो आहे। इमाम हुसैन फरमाए थो तो ख़त लिखियो आहे, फलाणा तो ख़त लिखियो आहे। हू चवनि था त असां ख़त न लिखियो आहे। यानी दीना दास्ती आमो साम्हूं रूबरू मदीने वारे मीर जे बचड़े खे कूड़ो चवण थो। सैयदना इमाम हुसैन ये लफ़्ज़ फरमाया त मां जॾां कुर अख खोली आहे मूं कॾहिं कूड़ न ॻाल्हायो, कॾहिं कूड़ न ॻाल्हायो। अलीअ जे बच्चे कॾहिं कूड़ न ॻाल्हायो आहे। तव्हां ख़त लिखिया आहिनि मुंहिंजे काफ़िले में, मुंहिंजे खुर्चीनुनि में तव्हांजा ख़त मौजूद ऐं अॼु तव्हां इनकारी थी विया आहियो। अॼु तव्हां मूंखे पूरो करार ॾियो था। सच पुछो त वरी भले इमाम हुसैन जे दिल ते छा गुज़रियो। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हुसैन जे निगाहनि जे साम्हूं उन जा बचड़ा हिकु हिकु थी शहीद थी विया। नंढड़ो मासूम अली असगर शहीद थी वियो। जवान पुट अली अकबर शहीद थी वियो। मुंहिंजा दोस्तो, फातिमत ज़हरा जा बचड़ा करबला जे मैदान में बुखारा उन्यारा शहीद थी विया। ज़मीने करबला पर फातिमा के फूल बिखरे थे। ज़मीने करबला पर फातिमा के फूल बिखरे थे। शहीदों की ये खुशबू थी कि सब जंगल महकता था। रात गुजरी गई, नबी का बचड़ा कहीं मुहर्रम के करबला में कुछ जिया। रात नबी जे बचन जी कूफे जे करबला जे मैदान में नबी जे नैन खे कैद करे रखियो वियो। व अम्मा बक़ियत अहलिही व निसाउहु व हरमुहु फ़इन्न उमर इब्न सादिन वक्कल बिहिम मन यहरुसुहुम। उमर बिन साद खबीस पंहिंजा पहरेदार संतरी मुक़रर कया। चई त नबी जे बचन खे कैद कयो ज़ंजीरनि में ऐं हिन ते पहरो ॾियो चौधारी। नबी जे न्याणियुनि खे कैद कयो। उहो जेॾीमहिल ॿियो ॾींहुं थियो, हुकुम ॾिनई त फरकबूहुम अलर रवाहिल फिल हवादिजे।
इन्हनि खे उठनि जे उघाड़ियुनि पुठियुनि ते सवार कयो। फलम्मा मर्रू बिमकानिल महरिकते, जेॾीमहिल नबी जे बचड़नि खे कैदी करे ऐं करबला जे उन पट खां गुज़रिया जिते इमाम हुसैन जो जिस्म शहीद पियो हुजे, जिते मासूम अली असगर जो लाश ज़मीन ते पियल हुयो, अली अकबर जो लाश ज़मीन ते पियल हुयो। फलम्मा मर्रू बिमकानिल महरिकते रअवुल हुसैन व असहाबहू, जेॾीमहिल नबी जे न्याणियुनि इमाम हुसैन जो लाश करबला जे मैदान में रत ऐं मिटीअ में लुआड़ियल मुजल्लदीन खून में लिपटियल लाश हुसैन जो ॾिठी। हुनालिक बकतहुन निसाउ वसरख़्न वनदबत ज़ैनब अख़ाहल हुसैन, जेॾीमहिल सैयदा ज़ैनब पंहिंजे हथे हुसैन जी लाश ते नज़र पई, जेॾीमहिल बीबी ज़ैनब हुसैन जी पंहिंजी लाश हुसैन ते नज़र पई फकालत वही तबकी, साइण रोए बि पई ऐं हिकिड़ा लफ़्ज़ चयईं। फज़लाबाद में अचण वारो दिलुनि ते हथ रखो त मां साइण जा लफ़्ज़ थो ॿुधायां। मुझे मोहम्मद की न्याणी, मुझे अली सोने की न्याणी बीबी फातिमा ज़हरा की न्याणी, जेॾीमहिल पंहिंजे भाउ जी लाश खे इन हाल में ॾिठी, ओॾीमहिल मोहम्मदीन पाक जे करे सैयदा ज़ैनब चवण लॻी, या मोहम्मद या मोहम्मद या मोहम्मद, सल्ला अलैक मलाइकत समाए। ए मुझा मोहम्मद मिठा, मुझा मोहम्मद मिठा, तो ते आसमान ते मलाइकन जो सलाम ऐं सलाम हुजनि। आजा हुसैन बिल अराए, हे तुझे कुल्लनि जो स्वार हुसैन पट ते पियो कई। साईं हे तुझे हुसैन जो हाल निहार, आजा हुसैन बिल अराए मुज़म्मल बिद्दमाए, अॼु तुझे हुसैन रत में वेचल, उनजे अंग अंग में रत वही रहियो। मुक़त्तउल अज़ा हुसैन जो उज़्वो उज़्वो कटियो वियो आहे। असांजो त ईमान आहे जे मातमी मां सॾु कयो या रसूल अल्लाह त मदीने में हुजूर आहे ईमान या न आहे अक़ीदो या न। जे तूं हितां सॾु करी त तुंहिंजो सॾु गुंबद ख़दरा में सोनो नबी ॿुधे
पर जरी मन सदन न्यारी सद कयो जरी मन सैयदा ज़ैनब पुकारियो हूंदो या मोहम्मद सल्ला अलैका मलाइकत समा हाज़ा हुसैनुन बिल मुज़म्मनुन बिद्दमाए मुक़द्दमुल आज़ाए ओ मुझे महबूब मदीने वाला मुजन्नना साई ही हुसैन आज को करबला के मैदान में पत्थरे पत्ते उन्हें जो लाश पे उन्हें जो जिस्म रत में रंगीना हबीब उन्हें जो उज़्व कटियो पियो या मोहम्मद वबनातुक सबाया या रसूल अल्लाह तुझे न्यारे के जो कहती कयो तुझे न्यायूं जो के ध्यायूं बनायूं भी हुई वज़ुर्रियतुक मुक़त्तलतुन तस्फी अलैया सबा वो मुझे महबूब तुझा नंढड़ा बच्चा अली असगर अली अकबर वे रतले में हबीब अजो करबला जो हवाऊं उन्हनि ते वारी उछलाए जे हुसैन जे तू ज़बान चूसी दोए जे हुसैन के कुल्हे ते खड़ी घुमाईंदो जे हुसैन के मुजन्नन सही तू प्यार सां पालींदो अजो हुसैन हिन हाल में काल فأبكت والله كل عدو وصديق جرمل سيدة زينب ये लफ्ज़ चाहिन ओडी मन पहुंचा करुणा पर यसीबी वे दुश्मन में बड़ा रोके न सका वे मेरी बेअखिन में गोड़ा छले न सका तो वडो जुल्म हर हूर हुसैन के हार विधा हर हूर हुसैन के हार विधा वही करबल बणे जी बागे रम ये मुझी ज़बान ये मुझो कलम चा पेश करे हसनैन जो गमिया मुझे ज़बान ये मुझो कलम चा पेश करे तारीख लिखे थी तो जरीमल नबी जे बचड़न जो काफिलो करबला मां कूफे ॾे मोटियो त उन्हनि खे कैद कयो वियो हुयो
के रसन जंजीरन में बधो वियो पियो। जेॾी महिल मुंहिंजे महबूब जे बचन खे कैदी बणायो वियो त उन्हनि जे रसियुनि खे बि छिके कसे ॿधियो वियो। रात जो पोयों पहरा बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु ताला अन्हा उन्हनि जा जिस्म रत जे गर्दश रुकजण जे करे रसियूं जो छिके ॿधल हुयूं त जिस्म नीरा पइजी विया हुया। उमर बिन साद आयो ठठोल कंदे पुछा करण लॻो त कैदियुनि जो कहिड़ो हाल आहे। हिकिड़ो भेरो पुछियो जवाब न मिलियो, वरी जो भेरो ठठोल जे अंदाज़ में पुछई कैदियुनि जो कहिड़ो हाल आहे, जवाब न मिलियो। वरी टियों भेरो पुछई बीबी ज़ैनब चवण लॻी त नबी जो पाग उछड़ी वियो। संदन औलाद खे कैद कयो वियो, रसुनि सां उन्हनि जा जिस्म नीरा थी विया। हिकु बीमार ज़ैनुल आबिदीन बचो आहे, उहो बि कैदी जे सूरत में। इमाम ज़ैनुल आबिदीन चयो त मूंखे सिर मुंहिंजे बाबा साईं जो थोड़ी देर मुंहिंजे हवाले कयो त मां चुमण थो चाहियां। इब्न साद चयो तोखे सिर ॾींदासीं पर हिकिड़े शर्त सां तुंहिंजे पेरनि में उछलायूं जे क़बूल कयो। सैयदा ज़ैनब फरमायो बचड़ा हिननि ज़ालिमनि में ॼाण कहिड़ी ख़ैर जी उम्मीद थो रखी। असांजी दान असांजे रब सां आहे, असांजी शिकायत पंहिंजे रब जे बारगाह में पेश कयूं था। रब ई इंसाफ़ कयूं। मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल काफ़िलो कूफे जे क़रीब पहुतो, रात थी वई, कूफे जा दरवाजा किले जा बंद थी विया, किले जा दरवाजा बंद थी विया। काफ़िले खे कूफे जे ॿाहिरों रात तरसायो वियो। रात जी अंधेरी आहे, ऊंदाही रात आहे। सैयदा ज़ैनब पंहिंजे रब सां मुनाजात में दुआ में मसरूफ़ हुई। ओचितो हिकिड़ी औरत आई, आहिस्ता आहिस्ता हलंदी, कदम कदम खणंदी करीब आई आहे। ॿुढड़ी ज़ईफ़ औरत वेझो थी चवे थी ए नबी जा अहल बैत अव्हांखे सलाम। ए मुंहिंजे मोहम्मद जा बचड़ा अव्हांखे सलाम हुजे। सैयदा ज़ैनब फरमायो तुझे लफ्ज़न में केॾो न प्यार आहे, केॾी न मोहब्बत आहे तुझे लफ्ज़न में। जनाब असां कूफे में आया आहियूं, कंहिं बि असांखे इहे सलाम कयो जे अॼु तो प्यार थियो सलाम कयो आहे। अम्मा तूं केरु आहीं? तो असां परदेसियुनि खे सलाम कयो आहे। उन माई कुझु खाधे जूं शयूं पेश कयूं त मां जी दिलि ही खाधे जूं शयूं क़बूल कयो। सैयदा ज़ैनब जो शुक्रियो अदा करे पुछण लॻी त हिननि त असां सां ज़ुल्म जी हद करे छॾी। ओ जीजल तूं केरु आहीं जंहिंसां परदेसी जे लाइ तूं मानी खणी आई आहे? माई चवण लॻी त हो बीबी
मुझो नंढपण मदीने पाक में गुजरियो हुयो मां बीबी फातिमा तो सारा जे घर जो बुहारियो नबी जी न्याणी जे दर जी खिदमत में मुझी नंढपण गुजरी हिकिड़े ॾींहुं जी जल खातून जन्नत फातिमा सां मां वेठी हुजां तो मूंखे चवण लॻी त बीबी जे शहर में तुझी शादी थींदी तूं मदीनो छॾे पढ़ंदी वेंदी कूफे में हिकिड़ो वक़्तु ईंदो जो मुंहिंजा बच्चा कंहिं शहर में ईंदा मुझा बच्चा बुखारा हुंदा ओ बीबी मां फातिमा तोखे नसीहत थी कयां त कुल वक़्तु मुंहिंजे बच्चनि जी संभाल चवण लॻी त अॼु जॾहिं मूं ॿुधो त मुंहिंजे महबूब जे बच्चनि जो काफ़िलो आयो आहे पोइ मुंहिंजो जहिड़ो हाल हुयो जेका खाधे पीते जी शइ हुई सा खणी ख़िदमत में आई आहियां जो मूंखे अॼु बीबी फातिमा ज़हरा जी उहा नसीहत यादि आई बीबी फातिमा जॾहिं पंहिंजे बीबी ज़ैनब जॾहिं पंहिंजे अबाणनि जी ॻाल्हि ॿुधी त अखियुनि में लुड़क सैलाब वही ओ मुझे ले अबाणा न कीअं न हूंदा मारवी वेचारी जेॾीमहिल उमिरि जे क़ैद में आई पंहिंजे अबाणनि जे यादि में लुड़क हारे चवे पई त मुंहिंजे लाइ अबाणा न कीअं न हूंदा पलव पांध तुंहिंजो पलव पांध तुंहिंजा दामन कनीजा बिना कीअं न हूंदा उमिरि मारो मूले रुन कीअं न हूंदा ओ कयो मेंढो कहिड़ो पले कोट बेड़ो नियापा मुंडे कया कीअं न हूंदा उमिरि मारो मूले रुन कीअं न हूंदा ओ मुंहिंजे लाइ अबाणा रुन कीअं न हूंदा तो वतनी बाटे निजसे के दुकाते मोकल दे तुमके असांखे पंजो दे मिठो उमिरि देस पंहिंजो विसार ॾुखियो आहे सैयदा ज़ैनब पंहिंजे अबाणनि जे ॻाल्हियुनि खे यादि करे ज़ार ज़ार रोअण लॻी यादि उहा कूफे वारी औरत पुछे थी अम्मा जॾहिं मां सैयदा ख़ातून जन्नत वटि वेंदी हुयसि हिकिड़ी नंढड़ी न्याणी हुई जेका फातिमा जे झोलीअ में पलती हुई बीबी साईं उनखे वॾे लाड सां पालींदी हुई उन्हें तो नालो ज़ैनब पर हिन काफ़िले में ज़ैनब फातिमा ज़हरा उनखे वॾे प्यार सां पालींदी हुई मातम ते कॾी खाईंदी हुई तव्हांजे हिन काफ़िले में भला उहा ज़ैनब आहे सैयदा ज़ैनब हुई फरमाईंदी ओ पुछण वारी ओ पुछण वारी उहा ज़ैनब
दर्द जा तोड़े निकताए सुदकन के लाए छाछुआ दर्द जा तोड़े निकताए सुदकन के लाए छाछुआ हिक बेज पुठिया ढुकंदा जन लुड़कन के लाए लुड़कन के लाए छाछुआ दर्द जा तोड़े निकताए जहाँ पाए खड़ी जाती है कर ही असल निपास बोलशी ही दो नाई नन जो ही दो नाई नन जो चेहरन के लाए छाछुआ चेहरन के लाए छाछुआ दर्द जा तोड़े निकताए सुदकन के लाए छाछुआ हिक बेज पुठिया ढुकंदा अचन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह मुझा दोस्त जिनमल सैयदा ज़ैनब नज़त तो ज़ैनब माया उन कूफे जी कुरारी औरत खरका निकती बीबी ज़ैनब जे कदम ते किरिया ओडी मल उन जो दम परवाज़ थी कुछ सही न सकी दर्द बर्दाश्त करे न सकी कूफे औरत मनते किरी दम परवाज़ थी हिकिड़े इश्क वारे जो इज़ाफ़ो शहीदन में अंजाम सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुझा दोस्तों ज़ालिमन पंहिंजे ज़ुल्म जी इंतहा कई कुरान तो फरमाए वला तहसबन्नल्लाह गाफ़िलन अम्मा यामल ज़ालिमून तव्हां इहो गुमान न कजो त ज़ालिमन जे इन ज़ुल्म खां को अल्लाह गाफ़िल न रब हर ॻाल्हि खे ॾिसण वारो आहे इन्नमा युअख़िरुहुम अल्लाह त उन्हनि खे ताख़ीर थो करे ढिघरस थो ॾिए मोहलत थो ॾिए पर रब जी गिरफ़्त इन्हनि ते थी ऐं अञा थींदी कुरान तो फरमाए वल्लाहु अलीमुन बिज़्ज़ालिमीन जेके ज़ुल्म करण वारा आहिनि अल्लाह उन्हनि खे ॼाणण वारो आहे रब खां लिकल न आहिनि पुट जेकॾहिं को ज़ुल्म थो करे ऐं उनखे का पकड़ नथी थिए उनखे केरु चवे न थियो ॾींहों ॾींहुं ज़ुल्म वधाईंदो थो वञे करबला जो वाक़ियो यादि कयो मुझा दोस्त रब हेतन ज़ालिमन खे बि फिकर ॾिनी मोहलत ॾिनी
अज बि जेको ज़ुल्म थो करे ना इंसाफ़ी थो करे रब उनखे बि मोहलत ॾींदो आहे। इन जो मक़सदु इहो न आहे त रब उनजे प्रकारनि खां गाफ़िल न, रब जी पकड़ थींदी पर जे पकड़ थी तरी हूंद राज रब तो फरमाए वल्लाहु ला यहदिल कौम ज़ालिमीन। अल्लाह ताला ज़ालिमनि जी क़ौम खे हिदायत न ॾींदो आहे। जेको ज़ुल्म कंदो आहे न उनजे दिल ते पर्दा चढ़ी वेंदा आहिनि, ॾींहों ॾींहुं ज़ुल्म वधाईंदो वेंदो, उनजे अंदर मां बाज तरस हया निकिरंदो वेंदो। जीअं ज़ुल्म कंदो तीअं उनजी दिल सख़्त थींदी वेंदी, उनखे हिदायत न मिलंदी छो त रब उनखे कमु करणु चाहे। वल्लाहु ला युहिब्बु ज़ालिमीन। जेके ज़ुल्म करण वारा आहिनि अल्लाह उन्हनि खे कॾहिं बि नथो चाहे, रब खे कॾहिं बि उहे नथा वणनि जेके ज़ुल्म करण वारा आहिनि। क़ुर जो फरमाए वबिइस मस्वा ज़ालिमीन। जेके ज़ुल्म करण वारा आहिनि उन्हनि जे लाइ बुरो ठिकानो आहे, बुरी जाइ आहे, बुरो अल्लाह ताला उन्हनि जे मोटण जो मक़ाम जोड़े रखियो आहे। अॼु न सुभाणे न परीहं ज़रूर उन बुरी जाइ ते उनखे टिकायो वेंदो। जेके ज़ुल्म था कनि इन्नी उरीदु अन तबूअ बिइस्मी व इस्मिक फतकून मिन अस्हाबिन नार व ज़ालिक जज़ाउ ज़ालिमीन। मुंहिंजा दोस्तो, हज़रत आदम जे ॿिन पुटनि हिकिड़े ज़ुल्म कयो, ॿिए खे नाहक क़त्ल कयईं त उहो पियो चवे त मुंहिंजो इरादो आहे त मुंहिंजे गुनाह खे ऐं पंहिंजे गुनाह खे तूं पंहिंजे मथां खण, पंहिंजो गुनाह बि मुंहिंजो गुनाह बि तुंहिंजे मथां आहे। पोइ जे तूं ज़ुल्म कंदे मूंखे क़त्ल कंदे फतकून मिन अस्हाबिन नार। क़त्ल करण वारो ज़ुल्म करण वारो यकीनन जहन्नमी आहे। वज़ालिक जज़ाउ ज़ालिमीन। ज़ालिमनि जो बदिलो ई जहन्नम आहे, ज़ालिमनि जो ठिकानो ई दोज़ख जी बाहि आहे। वल्लाहु अअलम बिज़्ज़ालिमीन। जेके ज़ुल्म करण वारा आहिनि अल्लाह उन्हनि खे चङी तरह ॼाणे थो। रब का उनजो किरदार लिखल नहीं। अल्लाह फरमाए तो फला तकुद बाद ज़िक्रा मअल कौम ज़ालिमीन। ए फकीरो नसीहत ॿुधो, चङी मजलिस में वेहो, पोइ हितां थी तव्हां ज़ालिमनि सां गॾिजी न वेहिजो, ज़ालिमनि सां यारी न रखिजो, ज़ालिमनि सां संगत न रखिजो, छो त ज़ालिमनि जो ठिकाणो जहन्नम जी जाइ आहे। ज़ालिमनि जे उन ॾाढ मुर्सी ते उन्हनि जे दौलत ऐं पैसे जे नशे में जो कुझु उहे कदम खणनि था उन्हनि खे ॾिसी तव्हां ईअं न सम्झिजो त इन्हनि खे रब छॾे ॾींदो, इन्हनि खे रब हिसाब न वठंदो, पर तव्हां ॾिसंदो त जल्द इहे ज़ालिम रब जी पकड़ में ईंदा। ए मोमिनो, मां रब जो हुकुम ॾियां त तव्हां ज़ालिमनि सां यारी न रखिजो, ज़ालिमनि सां गॾिजी न वेहिजो। रुॻे यज़ीद ज़ालिम त कोन हुयो न, रुॻे इब्न ज़ियाद ज़ालिम न हुयो, रुॻे उमर बिन साद ज़ालिम न हुयो, बराबर शिमर भी ज़ालिम हुयो, इब्न साद भी ज़ालिम हुयो, पर अॼु उहो बि ज़ालिम आहे जेको ग़रीबनि जा हक़ थो खाए, जेको नबी जे दीन जो फाड़ेल इहो बि ज़ालिम आहे,
जेको अज भी गरीबन के ईज़ाए तो इहो भी ज़ालिम जेको अज परावा रस्ता तो रोके इहो भी ज़ालिम जेको कंहिंजो पानी जो बंद करे इहो भी ज़ालिम जेको गरीबन मिस्कीनन सां ॾाढ चोनी थो ॾेखारे इहो भी ज़ालिम जेको परावा हक़दारनि जा हक़ थो खाई वञे इहो भी ज़ालिम जेको नबी जे दीन जी भञ कड़ी थो करे इहो भी ज़ालिम पर ॿुधो 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 जेको ज़ालिम जो साथ ॾिए उहो भी ज़ालिम जेको ज़ालिम खे सोच ॾे उहो भी ज़ालिम अज घणा माण्हू अहिड़ा भी पैदा थिया आहिनि जेके चवंदा यज़ीद सुठो हुयो यज़ीद रज़ी अल्लाह अन्हु हुयो यज़ीद रहमतुल्लाह अलैहि हुयो माअज़ल्लाह यज़ीद खे सुठो था सॾनि ज़ालिम जी पुठ भराई था कनि चयो त इहे भी ज़ालिम इहे बि जेके यज़ीद जा साथी आहिनि चओ इहे बि जेके यज़ीद जी पुष्ट पनाही था कनि इहे बि मां त मुल्ले जी हिकिड़ी तकरीर मुंहिंजे नेट में कंहिं मोकिली मूं ॾिठी ॾाढी वॾी ॾिठी हुजे ख़ुदा ॼाणे थो मुंहिंजी दिलि खे एतिरी तकलीफ़ पहुती मूं चयो मूं जे साम्हूं इहो मुल्लो अचे न बंदूक हिकिड़ी हणां जब यजीद कोई खराब बंदा तो नहीं यजीद तो कोई खराब नहीं यजीद को रज़ी अल्लाह ताला अन्हु कह सकते हैं यजीद अमीरुल मोमिनीन था मुझे थुक कई खड़ी मुझे सामू हुजी न तो को किलाशन को मुझे बस्त जो हणाए सीने में तो जिगर जहिड़ा ॿिए पासों निकिरी मूंखे इमाम हुसैन सां प्यार मूंखे करबला जे शहीदनि सां प्यार जेको उन्हनि जो दुश्मन आहे मां उन्हनि जो दुश्मन जेको यज़ीद खे ऐं कूफे वारनि उन्हनि खबीसनि खे सुठो सॾे थो मां उन्हनि जो बि दुश्मन ऐं जेको नबी जे यारनि खे घटि वधि थो ॻाल्हाए नबी जे असहाबनि खे थो नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाए चओ इहो बि ज़ालिम जेको अबू बकर खे थो घटि वधि ॻाल्हाए चओ इहो बि जेको हज़रत उमर खे थो घटि वधि ॻाल्हाए चओ इहो बि जेको हज़रत उस्मान खे थो नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाए चओ जेको मौला अली खे थो नाशाइस्ता चवे ना मुनासिब लफ़्ज़ तो उन्हनि जे शान में चए चओ त इहो बि असां उन्हनि खां बि बेज़ार आहियूं जेको नबी जी कुंवार मुस्तफ़ा करीम जी राणी घर भयाई अम्मा आयशा सिद्दीक़ा साईं रज़ी अल्लाह ताला अन्हा खे जेको घटि वधि थो ॻाल्हाए असां उन सां बि दुश्मनी आहे असां कॾहिं बि उन सां प्यार न रखंदासीं असांजो प्यार आहे मुस्तफ़ा जे घराणे सां असांजो प्यार आहे नबी जे आल बैतनि सां असांजो प्यार आहे चइनि यारनि सां नबी जे सभिनी असां हिकिड़ी ॻाल्हि चवां यादि रखंदो जे यादि रखो दिलि ते लिखो त मां चवां न त न चवां सॼी ज़िंदगी यादि रखंदो असांजी हिकिड़ी अखि पंजतन पाक जी मोहबत असांजी ॿी अखि चइनि यारनि जी मोहबत जंहिंखे चइनि यारनि सां मोहबत न आहे जंहिंखे पंजतन पाकनि सां मोहबत न आहे हिनखे ॿई अखियूं न आहिनि जंहिंखे ॿ अखियूं न हुजनि हुनखे छा चवंदा आहियो ॻाल्हायो इहो जेके चइनि यारनि सां मोहबत न आहे पंजतन पाकनि सां मोहबत न आहे चओ इहो ऐं जेके पंजतन सां त मोहबत आहे पर नबी जे यारनि सां मोहबत न आहे हिनखे हिकिड़ी अखि आहे ॿी कान्हे जेके हिकिड़ी अखि हुजे ॿी न हुजे हुनखे छा चवंदो ॻाल्हाए ॾिजो सादा ऐं जेको असहाबनि सां मोहबत रखे असहाबनि जो सिपाह पाण खे सॾाए
नबी जे आल बैतन सां पुंज रखे, नबी जे आल बैतन जे दुश्मन यज़ीद सां यारी रखे, इहो वरी ॿी अख खां करणो आहे। चओ योग पोइ असां न हंधा आहियूं न काना आहियूं, रब असां सिंधियुनि खे जेके ॿिनी अखियुनि वारा आहियो हथ मथे खणो। ॿई अखियूं आहिनि बाज़ार आहे न, काणो रखियो बाज़ार में जा काणो हीअं हिकिड़ी अखि न पियो ॾिसे, हीअं लंघियो वियो माशाल्लाह दुकान खुलिया पिया आहिनि, सौदो ख़रीद फरोख्त हले पई, हिकिड़ो पासो ॾिसंदो दिलि में सोचे बाज़ार त भली आहे पर असां हिकिड़ो पासे वरी परियों मोटियो त हाणे हे पासो कोन पियो ॾिसे, वरी हेॾो ॾिसंदो पियो जे सुभाणे अलाह हिकिड़ो हेॾो वेठा हाणे वरी लॻो खणी हेॾो वेठा। इहा न पियो सम्झे या बाज़ार ॿिनी पासनि रौनक हुई, मां अखि खां काणो आहियां, हिकिड़ो पासो ॾिसां पियो ॿियो न पियो। आल बैतन सां मोहबत रखे ऐं नबी जे यारनि सां बुग़्ज़ रखे त इहो काणो आहे, काणो आहे। नबी जे यारनि सां मोहबत रखे, आल बैतन सां बुग़्ज़ रखे, या आल बैतन सां मोहबत रखे, नबी जे असहाबनि सां बुग़्ज़ रखे, इहो बि चओ काणो आहे। ऐं जेको ॿिन्ही सां मोहबत रखे इहो सियाणो आहे, इहो राणो आहे, जन्नत जो राणो आहे, इहो सियाणो आहे। सियाणा थींदो या काणा थींदो? राणा थींदो या काणा थींदो? हिकिड़ी ॿ हदीस ॿुधायां आहिनि नबी जे असहाबनि जे शान में, ईअं ॿुधंदव? चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि कंज़ुल उम्माल में रिवायत जिल्द 11 सफ़ो नंबर 573। इहा रिवायत तारीख़ दिमश्क में इमाम इब्न असाकिर भी आंदी आहे, जिल्द 7 सफ़ो नंबर 118। हदीस जो रावी मुंहिंजो सैयदना इमाम हुसैन। हदीस मदीने वाले साईं जी ऐं रिवायत करण वारो इमाम हुसैन। ॿुधंदे अनिल हुसैन इब्न अली रज़ियल्लाहु अन्हु, इमाम हुसैन का रिवायत है, काल समेत जद्दी रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इमाम हुसैन चयो पंहिंजे नाना साईं मिठे मोहम्मद करीम खां ॿुधो साईं यक़ूल ला तसुब्बू अबा बकर व उमर। अबू बकर ऐं उमर के घटि वधि न ॻाल्हायो। मदीने वाले फरमाया अबू बकर ऐं उमर के घटि वधि न ॻाल्हायो। فإنهما سيداته لأهل الجنة من الأولين والآخرين إلا النبيين والمرسلين. अबू बकर उमर जन्नत जे अखड़ोटन जा सरदार हूंदा, जन्नत जा सरदार, जन्नत जे अखड़ोटन जा सरदार हूंदा। रुगे मुंहिंजी उम्मत न पर अॻियूं पोयूं जेकी बि उम्मतूं आहिनि, सभिनी उम्मतुनि में नबीअनि रसूलनि खां सवाइ या जेकी बि अखड़ोट जन्नत में वेंदा, सभिनी जा सरदार अबू बकर ऐं उमर।
नबी जन के जन्नत जो सरदार सदे इन चिप जे घट वध ॻाल्हायो त इन चिप जे चवण सां कुझु थी पवंदो हाँ अॻिते हदीस जा लफ़्ज़ आहिनि इमाम हुसैन तो फरमाए मुंहिंजे नाना साईं फरमायो वला तसुब्बुल हसन वल हुसैन व इन्नुहुमा सय्यदा शबाब अहलिल जन्नत मिनल अव्वलीन वल आखिरीन। साईं फरमाइनि था हसन हुसैन के खटवत में ॻाल्हायो ये अक्युन पोयन उम्मतुन मां जेकी बि जन्नत में वेंदा उन्हनि जन्नत जे जवाननि जा सरदार हसन ऐं हुसैन। जेके चवंदा यज़ीद भलोड़ माण्हू हुयो यज़ीद सुठो माण्हू हुयो उहे यज़ीद सां वञिजो जिते यज़ीद वेंदो जिते यज़ीद वेंदो तव्हां उन सां गॾु हली वञिजो। ऐं असां चवंदासीं इमाम हसन ऐं हुसैन जन्नत जवाननि जा सरदार जे जन्नत जा सरदार हसन ऐं हुसैन हूंदा उन जन्नत में उहे वेंदा जेके हसन हुसैन सां प्यार रखण वारा जेके यज़ीद जा ख़ैर ख़्वाह आहिनि न यज़ीद जा हद रोकी आहिनि ऐं यज़ीद खे सुठड़ो ऐं चङड़ो था सॾनि पिया उहे यज़ीद सां गॾु वञनि जिते यज़ीद वेंदो। हा इमाम हुसैन जो दुश्मन यज़ीद ऐं इमाम हुसैन हिकिड़ी जाइ ते गॾु कोन थींदा न रब वटि फ़ैसिलो त आहे न इंसाफ़ त आहे न मुंहिंजा दोस्तो जे जन्नत जो अल्लाह मोमिननि सां वाइदो कयो आहे उन जन्नत जो सरदार इमाम हसन ऐं हुसैन हूंदो उन जन्नत जे दुरोतनि जो सरदार अबू बकर ऐं उमर हूंदो। जेकॾहिं जन्नत खपई न त पोइ हसन ऐं हुसैन सां बि प्यार रखो त अबू बकर ऐं उमर ऐं उस्मान ऐं अली सभिनी सां हुसैन साजिद हुसैन काइद हुसैन हक जो इमाम आहे हुसैन आला हुसैन बाला हुसैन हुसैन आदमी मकान आहे हुसैन साथे रखी महबत हुसैन साथे रखी महबत जन्नत उन्हीं में इनाम बेहश्त उन्हें इनाम आए हुसैन साबिर हुसैन साबिर हुसैन हुसैन हक जो इमाम आए हुसैन काइद वो शरीयत वो तरीक़त वो नबी निशान आए वो शरीयत वो तरीक़त वो नबी निशान आए हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आहे
ज़बान बंद न हुजे हिन नात ते ज़बान उहो बंद कंदो जेको यज़ीदी हूंदो अल्लाह जो शुक्र आहे हिन दरवाज़े मां यज़ीदी हेॾे दाख़िल थियणो हिते सभु हुसैनी हिते सभु हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक़ जो हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली मक़ाम आहे हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक़ जो इमाम आहे कुलनि ते नबीअ खलसे पे कॾहिं संदसि सिर सुवार दे कॾहिं कुलनि ते नबीअ खलसे पे कॾहिं संदसि सिर सुवार दे मक्के मदीने कॾहिं कतर बन मक्के मदीने ओ अलैहि सलाम आहे हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक़ जो इमाम आहे हुसैन अजमल हुसैन अकमल आली मक़ाम आहे कबूल पे मुलाई असुल खाए नबीअ जो नौकर कबूल पे कर मुलाई असुल खाए नबीअ जो नौकर गुलाम इतने गुलाम आए गुलाम गुलाम इतने गुलाम आए गुलाम इतने गुलाम आए संदन में बचन में जब गुलाम आए हुसैन पर हुसैन हक़ जो इमाम आहे हुसैन अकमल हुसैन अजमल हुसैन आली मक़ाम आहे सुभान अल्लाह ॿुधो मुंहिंजे नबी सरदार जो फरमान हज़रत मौला अली जो रिवायत करे शान हुजे उम्र जो ज़बान हुजे अली सुभान अल्लाह अॼु मोबाइलनि जा मट भॼी पवंदा नंढा कुंडा में टुकड़ा टुकड़ा थी वेंदा उम्र जो शान ॿुध मौला अली जी रिवायत अन अली बन अबी तालिब रज़ी अल्लाहु अन्हु क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला अली तो फरमाए तो मदीने वाले साईं फरमायो इत्तक़ू ग़ज़ब उमर फ़इन्नहु इज़ा ग़ज़ब ग़ज़ब उम्र जे कावड़ का बच्चो जैसे उम्र कावड़ बोआ उन्हें ते अल्लाह बतमर जी पवंदो जैसे उम्र कावड़ बोआ उन्हें ते अल्लाह मज़मून मुखालिफ चाहते हो तो जैसे उम्र रासी उन्हें ते
सुभान अल्लाह। हज़रत उमर सां मोहब्बत ख़बर अथव केरु रखंदो? हज़रत उमर सां फुंस केरु रखंदो आहे ॿुधायां? मां पंहिंजे तरफ़ो न हदीस थो ॿुधायां। ही हदीस आहे फ़ज़ाइलुल ख़ुलफ़ाए राशिदीन में। इहा हदीस इब्न शाहीन भी आंदी आहे। इहा हदीस कंज़ुल उम्माल में भी आए। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो मा फिस समाए मलकुन इल्ला वहुव युफ़क्किरु उमर। साईं फरमाइनि था सतनी आसमाननि में को बि मलाइको नहीं मगर हर मलाइको उमर जी इज़्ज़त कंदो आहे। साईं फरमाइनि था सतनि आसमाननि में को बि अहिड़ो मलाइको नाहे मगर हर मलाइको उमर जी इज़्ज़त कंदो आहे, उमर सां प्यार रखंदो आहे। अॻिते ॿुधो वमा फिल अर्द मिन शैतानिन इल्ला वहुव यफ़रकु मिन उमर। पूरी रुई ज़मीन में को बि अहिड़ो शैतान नाहे जेको उमर खां रहंदो नाहे। उमर खां रहण वारो, उमर खां नफ़रत करण वारो, उमर के खत वठ ॻाल्हाइण वारो। मां नथो चवां मदीने वारो साईं थो सुभान अल्लाह। अञा ॿुधो हिकिड़ी ॿी हदीस ॿुधायांव। सियर आलमुन नुबला में इमाम ज़हबी रिवायत आंदी आहे। अल बिदाया वन निहाया में हाफिज इब्न कसीर इहा रिवायत आंदी आहे। सीरत उमर बिन ख़त्ताब में इब्नुल जोज़ी रिवायत आंदी आहे। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो इन फिस समाए दुनिया समानीन अल्फ मलकिन यस्तग़फिरून अल्लाह लिमन अहब्ब अबा बकर व उमर। ये देखो आसमान है ना, दुनिया वालो आसमान, इन्हें में रब 80,000 मलाइका ठाया आहिनि। 80,000 मलाइका रब ख़लक़िया आहिनि। उनखे हिकिड़ी ड्यूटी ॾिनी अथई। घणा? 80,000 मलाइका हिकिड़ी ड्यूटी अथनि। कहिड़ी? यस्तग़फिरून, अल्लाह खां बख़्शिश घुरंदा आहिनि, रब जे हुज़ूर में दुआऊं घुरंदा आहिनि। उन माण्हू जे लाइ जेको अबू बकर ऐं उमर सां मोहबत रखंदो। हज़ारे कम आहिनि न, हज़ारे कम अथई न। बनी आहे, ॿारो आहे, घर आहे, ज़ाल आहे, औलाद आहे, उन्हनि खे सभिनी खे मुंहुं ॾियणो आहे। हज़ारे कम आहिनि। मलाइकनि खे 24 कलाक ॿियो कमु ई न आहे। खाइण खां पाक, पीअण खां पाक, न को मिठ न बेगर न वंगार काॾे वञनि न को छा। 24 कलाक उन्हनि जो कमु ई हिकिड़ो आहे। 80,000 मलाइकनि। कहिड़ो? जेके अबू बकर उमर सां मोहबत था रखनि। 80,000 मलाइका उन्हनि जे हक़ में दुआऊं था घुरनि। वरी साईं फरमाइनि था वफ़िस समाए सानियत समानून अल्फ मलकिन यलअनून मन अबगद अबा बकर व उमर। ॿिए आसमान ते रब 80,000 मलाइका ठाहिया आहिनि। उनखे हिकिड़ो कमु ॾिनो। 80,000 मलाइकनि जो कमु ई धंधो हिकिड़ो। कहिड़ो?
यलअनून लानत था कन कंखे लिमन अबगद जन पुज़ रखियो अबू बकर ऐं उमर सां जेके अबू बकर ऐं उमर सां पुज़ था रखनि 80,000 ॿिए आसमान जा मलाइक उतो पिया लानत विझनि जंहिं शइ जा हक़दार हुया तूं न ॾी मां न ॾेई सघां मथां अलाह फरमाए त माण्हू इजाब कंदा तंहिंजे करे मलाइकनि खे ड्यूटी लॻाई 24 कलाक वेही इहो कमु कयो माण्हू सुम्ही पवंदा न माण्हू ॿिया कम कार बि कंदा न मलाइकनि खे ॿियो कमु आहे ई कोन 24 कलाक इहो कमु कयो जेके अबू बकर ऐं उमर सां बुग़्ज़ कंदा हुननि ते वेही विझो सीने में महबूब जैसे यारन जी सीने आशिक सोच दी अकबर अकताई पे गदरा अकताई पे गदरा जंहिंखे तांग नबीअ जे निज़ार जी फ़िक्र ॿुधो हदीस तारीख़ बगदाद में इमाम इब्न असाकिर बि तारीख़ दिमश्क में रिवायत आंदी आहे हज़रत सहल बिन साद साइदी तो रिवायत करे हबीबन फरमाया हुब्बु अबी बकरिन व शुक्रुहु वाजिबुन अला उम्मती मुझी उम्मत जे मथां वाजिबा मुझी उम्मत जे मथां वाजिबा अबू बकर सां मोहबत बि रखे उनजो शुक्रियो बि अदा करे मदीने वारे साईं या शेतो ते मूं ते वाजिब कई छा अबू बकर सां मोहबत ऐं अबू बकर सिद्दीक़ जी जो शुक्र अदाई जेको अबू बकर सिद्दीक़ खे तो घटि वधि ॻाल्हाए वरी जे डंडो थो अचेसि त बुरको पाई थो लिखी कर्ज़ जनानो बुरको पाए थो खजे मुड़ुस माण्हू बि वियो आहे अबू बकर जा दुश्मन ईअं अथव सुभान अल्लाह मुझा सोना हबीब था फरमाइनि और जबील समाए मुझे मेराज आसमाननि जो करायो फमा मररतु बिसमाइन इल्ला वजदतु इस्मी व अबू बकर सिद्दीक़ खल्फी आसमाननि मां जितां बि लंघा पियो त मुंहिंजो नालो लिखियो आसमाननि मां जितां बि लंघा पियो हुते हर गुज़रगाह वटि मूं मुहम्मद जो नालो लिखियलु ऐं मुंहिंजे नाले जे पुठियां लिखियलु अबू बकर सिद्दीक़ अबू बकर सचो आहे मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे अबू बकर सच्चार हर आसमान ते जितों बि मां गुज़रियुसि मुंहिंजे नाले सां गॾु अबू बकर जो नालो लिखियो
माली तू अबू बकर जे नाले के किथों किथों हटाईंदे जिते तुझी पहुंच ही ना है उते भी नालो अबू बकर जो नबी के नाले लगे तू छा शान घटाईंदे अबू बकर जो तू छा शान घटाईंदे हज़रत उमर सोने जो हाँ ॿुधो ॿुधो मौली असलम खे चवणो असलम मां तोसां आहियां थींदो न मुर्शिद मूंसां गॾु आहे मूंखे परवाह ई न सॼी मासिरी मुखालिफ़ थी वञे मूंखे परवाह न मुर्शिद मूंसां गॾु आहे चवंदा आहियूं या न पर जेके मदीने वारो फरमाए त तूं मूंसां गॾु आई मां तोसां गॾु ॿुधंदो हदीस ॿुधंदो साईं फरमाइनि था हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास का रिवायत इमाम तबरानी माजम औसत में रिवायत आंदी है साईं फरमाइनि था उमर मई व अना मा उमर मूसा मा मोहम्मद उमर सां गॾु मदीने में ॾिसो उमर मदीने वारे सां गॾु आहे रंगोला तो के केड़ी खबर उमर जे शान रंग पी चर्च जा सूटा हणी के तो पिया तो चर्च घुमा तो अर्श घुमा के भवा तू जो ते तो अर्श तो घुमा मुंह टेकड़ो फकीर आयो ते दादू में सीधी मां मुखे मुर्शिद आई मुखे गाल तो ॿुधा मां अले छा थो ॾिसां पियो जो ख़ैर त आहे छा थो ॾिसी कि रात थिए थी तो मलाइक था अचनि मूं वटि मलाइक मूं वटि अचनि था पर मूंखे खणी था खणनि हिकिड़ी टोली खणी था अचनि उन में मूंखे वेहारे पोइ इहो मलाइक मूंखे खणी था वञनि पहिरियों आसमान ॿियो टियों चोथे आसमान ते खणी था वञनि 4 आसमान हेठि मूंखे मथे खणी था वञनि पोइ उते वञी अचे थो पादरनि सां कुटनि सॼी रात मूंखे पादर हणी कुटे 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 जेॾी महिल पाख फुटे थी ओॾी महिल लाहे ते छॾे था जेको हज़रत उमर सां दुश्मनी रखंदो न नबी जे यारनि सां दुश्मनी रखंदो न इहे नशा करे ढंग जो कूंडड़ो पीअ ई चवंदा असां बसि उॾामूं था पिया बिना पढ़ण पुट उमर जो शान उहो सही जो साईं फरमाइनि था उमर मई उमर मोहम्मद सां गॾु आहे मां उमर सां गॾु आहियां वल हक़ बादी मां उमर हई सुकान मुखां बाद में मुंहिंजे दुनिया सां परदे करण खां पोइ बि उमर जिते हूंदो हक़ उमर सां गॾु हूंदो सुभान अल्लाह वल हक़ बादी मां उमर हई सुकान उमर जिते हूंदो हक़ उन सां गॾु हूंदो हाँ बोला चल कानन खां बचाईंदो वरी माण्हुनि खे सेक बि लॻंदो आहे सेक कॾहिं कॾहिं भितियुनि खे सेक लॻंदो आहे त पोइ यार भित कारी थी वरी किरी पवंदी आहे सो ख़ुदा जो ख़ौफ़ रखिजो मथां अहिड़नि सां यारी रखो कंधनि ऐं काणनि सां वधायो सेक वरी तव्हांखे लॻी पर यारी रखणी तो हे फकीर खुटा अथव यारी रखणी त मूंसां यारी रखंदो यारी रखंदो मूंसां यारी अलाह कंदो हीअ यारी दुनिया में बि हूंदी आख़िरत में बि तूं मुंहिंजो यार आहीं मां तुंहिंजो यार आहियां केरु पुछींदा यार कहिड़ो थी चवंदो मुंहिंजो दिलि यारी उहा रखिजे जेका यारी होॾे मदीने वठी वञे
या बका यारी है जेका महबूब जे बुग़्ज़ वारी आई असहाबन जे बुग़्ज़ वारी आई अहल बैतन जे बुग़्ज़ वारी या बका यारी है अंधन ऐं काणन सां यारी न रखबी सजन सां यारी हमरा चयो 100 रुपया ॾींदुसि मूंखे कोई खॾ टपाए पुरते खॾ टपाए परीहं भर पहुचाए मां अंधो आहियां ॾिसां कोन थो हीअ खॾ ई चवंदा वॾी या खॾ टपाए रुपयो ॾींदोसांसि या 100 रुपया ॾींदोसांसि मूंखे खॾ टपाए पहिरियों हिकिड़ो ॿियो अंधो बीठो उन जो 100 त वठांसि कि बाबा इहो 100 रुपया मूंखे ॾे मां त तोखे खॾ टपायां 100 रुपया वठी अथई खीसे में हिनखे खईं कुल्हे हीअं हलियो हुजे अंधो वॾी ओटनि जी खॾ हुजे धू वञी ॿई चिरिया वई अहिड़े अंधो त न आई कि अंधो न आहे कहिड़ो सॼो आहे जेको 100 रुपया वरिती तंहिंमें सवा त असांखे खॾ में किरायो आहे तो भयो 100 रुपया ॾेई पार पहुचा मूं भयो हिन को 100 रुपया फुरिया हिन 100 रुपया ते गिरी गया कंधनि खे खॾ में किरायो अंधनि जी यारी जेका अथव न वरी जहन्नम जे खॾ में किराईंदी अचो फ़क़ीरनि सां हथ मिलायो पंहिंजे मदीने वारे सां फ़क़ीरनि सां यारी रखो दुनिया में बि कमु ईंदी आख़िरत फ़क़ीरनि सां यारी रखो बादशाही जा गुर सेखारींदा छोटकारे जा गुर सेखारींदा अल्लाह करीम शलाई में बद मज़हबन का बचाए गुरनि जी यारी घर में बचाए सोने नबी जे अहल बैतन सां भी मोहब्बत नबी जे घराणे सां भी मोहब्बत जैसा मोहब्बत हूंदी आहे उन जो चयो बि मञिबो आहे उन जी वाट बि वठबी आहे उन जो गस कंद बि इख्तियार कबो आहे जेकॾहिं तव्हांखे नबी जे घराणे सां मोहब्बत आहे पंजतन पाकनि सां मोहब्बत आहे जे करबला जे शहीदनि सां मोहब्बत आहे त निमाज़ नबी जे बचड़नि करबला जे मैदान में बि निमाज़ न कई क़ुर जी तिलावत बंदि न कई अल्लाह जो दीन न छॾियो माशाअल्लाह माशाअल्लाह हाँ यारी तो रखे यारी है भी मतलब पाने की समय नहीं चलेगी जेकॾहिं तव्हांजी चइनि यारनि सां पंजतन पाकनि सां मोहब्बत आहे त अॼु कयो निमाज़ पढ़बी ऐं सुहारी बि रखबी सुहारी बि रखबी इहा मदीने वारे जी सुन्नत मूं सां हिकिड़े अलाह जे नाले ॻाल्हि कई कि मूंखे ॾाढी कोन हुई कि मूंखे दीदार थियो मदीने वारे साईं जो दीदार थियो चई ॾिसां त सभु ॾाढ़ी वारा वेठा आहिनि मां चयो त मां बि वञा ज़ियारत जे लाइ साईं जन जो दीदार कयां त मूंखे चयो वियो त हिते ॾिस को बिना ॾाढ़ी वारो नज़र अचई थो हे जेके बि दीदार जे लाइ आया आहिनि हिन में को बिना ॾाढ़ी वारो नज़र अचई थो कि नज़र फेराए ॾिठमि त सभु सुवारियुनि वारा हुआ कि पोइ तोखे कीअं दीदार थींदो जो तोखे सुवारी कान्हे का कि उचित निंड मां वाइदो कयुमि त हाणे सुवारी खे रखंदुसि वॾा जे मदीने वारे जो दीदार खपई त सोने नबी जी सुन्नत ते अमल कर 5 वक्त नमाज़ पढ़ चोरी न कर नशो न कर दाढ़ी न पूरा बेदीनी बेहयाई जा कम न कर सोने नबी जी गुलामी इख्तियार कर तुझी दुनिया में आबाद तुझी आखिरत अज तो नमाज़ गंदी पढ़ो पारी हींअर बांग था चऊं हींअर नमाज़ था पढ़ो पढ़ंदो न व्यापारी जी नमाज़ गंजी पढ़ूं उन खां पोइ जो शुरू करे वञो त वरी न छॾिजो पंहिंजो नमाज़ पढ़ो सोने नबी जे दर जा सच्चा गुलाम थी वञो तव्हांजी दुनिया आख़िरत तरफ़ आबाद थी
या अरहमर राहिमीन या अकरमल अकरमीन या मौला सारी दुनिया को रोज़ी अपनी से मन जो मुरादों पूरी शिफा नसीब ये मुझे मौला मुझे यारन की पारत मुझे यारन के दुनिया में भी खुश रखेगा आखिरत में भी खुश रखेगा मुझा मौला जन मुझी यारी मनिया मुझा मौला तू उनके पंजी यारी मुझा करीम रब तुझे हबीब दी सदके राही जेकी भी दिल में तमन्नाऊं खणी आया है सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं